अॼु वाक़ई मां स्टोरी शेयर कयां पियो दे मोहिब शाह यूनियन काउंसिल वस तालुके सालेपट ज़िले सखर में वाक़ आहे। हिन ॻोठ में मुख़्तलिफ़ ज़ातियूं ऐं क़ौमूं रहनि थियूं, जंहिंमें कुझु सरकारी मुलाज़िम आहिनि त के गैर सरकारी कंपनियुनि में आहिनि त के वरी हारी मज़दूर डेली बेस ते कमु करे रहिया आहिनि। दे मोहिब शाह जी हिस्टोरी में सभ खां पहिरियां इंसान ज़ात खे पाणी जो मसइलो आहे। पाणी लाज़मी आहे, पाणी ज़िंदगी आहे। हिते गुज़िरियल साल में जेके मुतासिर दौरा नलका या जेके पाणी पीअण जा वसीला हुआ ख़तमु थी विया, मोटर ख़तमु थी विया, ख़राबु थी विया, उन्हनि जो अञा ताईं कोई गवर्नमेंट पाणी जो बंदोबस्तु कोन्ह कयो। त अॼु ॾींहं ताईं ग़रीब आवाम पाणी लाइ तड़के पई, तमामु पाणी जो वॾो मसइलो आहे। कंहिं बि हिन जे संभाल नथी पूरी असांजी यूनियन में। तंहिंखां पोइ ॿियो मसइलो हेल्थ जो आहे। तव्हां दे मोहिब शाह खे सर्वे कंदव त हिन में तमामु वॾी 2500 घरनि खां वधीक वेझी देह में आबादी आहे, जंहिंमें अञा ताईं को बि हेल्थ जो सिहत जो इंतिज़ामु कोन्हे। घटि में घटि बेसिक यूनिट सेंटर हुजणु खपे त फस्ट एड कंहिंखे ॾेई सघूं। त बीमारी में माण्हू हितां खां सालेपट 40 किलोमीटर या ठेकराठो 13 किलोमीटर वञिणो पए थो। जेको नाक जो ॾंगियल या ॿियुनि कंहिं बीमारी में अचानक बीमार थी थो वञे, अटैक आहे, फाल्ज आहे, या कई मसइलनि में माण्हू वॾी तकलीफ़ आहे, त घटि में घटि हिकिड़ी नंढड़ी अस्पताल हुजणु खपे। तंहिंसां गॾोगॾु रोड रस्ता ॾिसो, हिते जा आवाम ॾाढी परेशान आहे। हिन असांजे दे मोहिब शाह खां सालेपट या ठेकराठे वेंदव त इहो रोड 15 मिंटनि वारो ठेकराठे लाइ असांखे कलाक जो फ़ासिलो तइ करिणो पवंदो, या सालेपट वारो कलाक जो फ़ासिलो इहो असांखे 3 कलाकनि में करिणो पवंदो। रोड भॻल ऐं खॾा आहिनि। असीं बीमार माण्हू खे अस्पताल सालेपट या ठेकराठे वठी वेंदा आहियूं, जंहिंजो लिंक वठी करे सखर ईंदा आहियूं, त इहो मरीज़ त रस्ते में मरी वेंदो आहे, उते नथो पहुची सघे, छो त हुनखे टाइम कोन्हे, रस्ता अहिड़ा आहिनि। असांजी गवर्नमेंट, असांजा नुमाइंदा, चूंडियल नुमाइंदा दावा कंदा आहिनि असां वेलफेयर कंदासीं, पर कुझु कोन सघिया आहिनि। चोथीं ॻाल्हि आहे बिजली जी। अवां दे मोहिब शाह में ॾिसंदव त बिजली जा थंभा लॻा पिया आहिनि, ट्रांसफर आहे ई कोन्हे, तारूं मथां लॻी पियूं आहिनि। ॿियो माण्हू भाईंदो त 24 कलाक सर्विस आहे, पर न, हिते जा माण्हू जेको सॼो सोलर सिस्टम ते कमु हलाइनि पिया। सोलर माना प्लेटूं घरनि में इस्तेमालु कनि पिया, ऐं चकियूं बि उन ते हलनि थियूं, ऐं बिल बि माण्हुनि ॾे अचनि पिया बिजली जा। मां त हैरत आहे हिन ॻाल्हि ते त बिजली आहे ई कोन्हे, तारूं ख़ाली लॻियूं पियूं आहिनि, पोइ बिल छा जो। उनजे करे गवर्नमेंट बिजली जे लाइ नोटिस वठे त जंहिंमें चकियूं या ॿिया जेके मोटरनि जेके पाणी खे आबाद कंदा, ज़मीन कंदा, ज़रई आबादी में, त इहो बि तमामु सुठो कमु थी पवंदो। छो त हिते पाणी जो को निज़ाम कोन्हे। हे वाटर असांजो आहे दे मोहिब शाह वारो, इहो मुंहिंजे ख़्याल में जनवरी खां पोइ वठी अञा ताईं बंदि आहे। अॼुकल्ह थोरो पाणी रिढ़ी आयो आहे, जेको मुबारकपुर माइनर मां निकिरे थो दे मोहिब शाह ॾे। त आबादी माण्हू करे कोन सघिया आहिनि। ग़रीब माण्हू जो गुज़ारो आहे फ़सुल ते आहे, पोख ते आहे, त उनजी आबादी कोन थी सघी आहे। ऐं जेको मोटर ते जेका वञी बीकनि ते पोखी वई आहे, जंहिंजे साम्हूं मां बीठो आहियां, या बीके ते आबाद आहे, इहो केतिरो ई ख़र्च थी चुको आहे। 70,000 खां मथे फ़ी कर ख़र्च करे चुका आहिनि। त महिरबानी करे गवर्नमेंट नोटिस वठे त हिन असांजे ॻोठ में अञा केतिरा ई ॿिया मसइला मसाइल बि आहिनि, पर मां मुख़्तसर तौरु बयानु कयो आहे। इन्हनि शयुनि ते नोटिस वरितो वञे त हिननि जी वॾी महिरबानी थींदी। जे न त दावाऊं पूरी थींदियूं, आवाम पाण फ़ैसिलो कंदो त अॻिते इन नुमाइंदनि खे, इन्हनि चूंडियल चेयरमैननि खे, इन मिनिस्टरनि खे मसइलो थींदो, वरी वोटनि लाइ मिनथूं करणियूं पवंदियूं। मां सोशल वर्कर आहियां, उन गुज़ारिश थो कयां, महिरबानी करे ख़ुदा जी चइनि 5 मसइलनि ते मां बयानु कयां, इन जो नोटिस वठी मसइलो हल कनि। वॾी महिरबानी।